वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में 10 मुहर्रम अल हराम जे मरकज़ी मातमी जुलूस जो फ़िज़ाई दौरो करण बाद सिविक सेंटर पहुंची जुलूस जे कमांड एंड कंट्रोल सेंटर जो जाइज़ो वरितो। मुराद अली शाह मरकज़ी जुलूस जे सिक्योरिटी इंतजामनि ते इत्मीनान जो इज़हार कयो आहे। मुराद अली शाह कराची में IG सिंध सां गॾु यौम आशूर जे मरकज़ी मातमी जुलूस जो हेलीकॉप्टर ज़रिए फ़िज़ाई दौरो कयो। वॾे वज़ीर मरकज़ी जुलूस जो फ़िज़ाई दौरो करण बाद सिविक सेंटर पहुंची जुलूस जे कमांड एंड कंट्रोल सेंटर जो जाइज़ो वरितो। कमांड एंड कंट्रोल सेंटर में IG सिंध वॾे वज़ीर मुराद अली शाह खे जुलूस जे चिरपुर जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी। मुराद अली शाह जुलूस जी सिक्योरिटी इंतजामनि ते इत्मीनान जो इज़हार कंदे चयो त मरकज़ी मातमी जुलूस जी सिक्योरिटी जा इंतज़ाम बहितर आहिनि। हुन वधीक चयो त जुलूस जिते नहर थींदो उते बरसाती पाणी बीठल आहे। अज़ादारनि जा ख़दशा दुरुस्त आहिनि। मातमी जुलूस जे नहर थियण खां अॻु पाणी नेकाल कराए वञे। वॾे वज़ीर इहो बि चयो त कराची शहर सां अहिड़ो ज़ुल्म थियो जो नाला बंदि कया विया, रिहाइशी इलाइक़नि खे कमर्शियल बणाया वियो, पार्कनि खे वरी रिहाइशी इलाइक़नि में बदिलायो वियो। हुन वधीक चयो त असां कोशिश करे रहिया आहियूं त पाणी जूं पुरायूं लाइनूं बहाल कयूं। असां के इलेक्ट्रिक सां मुकमल सहकार करे रहिया आहियूं त जीअं इन जी मदद सां पाणी कढी सघिजे। मुराद अली शाह जो चवणु हुयो त असां कोशिश कंदासीं त वफ़ाक़ खां मदद वठी अवाम खे माली रिलीफ फ़राहम कयूं।